अकुलमंद शहज़ादो। हिकिड़े बादशाह खे 7 पुट हुया। नंढे पुट खे बादशाह घणो तमामु प्यारु कंदो हो। उनजो नालो अकुलमंद हुयो। सचुपुचु ही सभिनी भाइरनि खां अकुल में अकाबर हुयो। भाइरनि जी पाण में ॾाढी मोहबत हूंदी हुई। हिकिड़े ॾींहुं शिकार करण लाइ 7 ई ॼणा गॾिजी निकिता। ख़्यालु कयूं त 2-4 ॾींहं सांद शिकार करे पोइ मोटिजे। उन ई ख़्याल सां शिकार जी चूस में हलंदे हलंदे 3 ॾींहं पंहिंजे मुल्क जी हथुनि खां ॿाहिरि निकिरी विया। सॼो ॾींहुं शिकार करण खां पोइ उन्हनि कंहिं वसंदीअ जी ॻोल्हा कई। परे खां उन्हनि खे हिकु वॾो महलात नज़र आयो। उते वञी ॾिसनि त चौधारी बाग़ बाग़ीचा लॻा पिया आहिनि। तिंजी भर में हिकु महलात आहे जंहिंमें 2 नंढनि कमरनि खां सवाइ 7 वॾा कमरा आहिनि। 7 ई कमरनि जे दरवाज़नि ते 7 नौजवान शहज़ादियूं हार सिंगार करे बीठियूं आहिनि। हीअ जॾहिं वेझा पहुता त उन्हनि मां वॾीअ चयो, अदी असांजा मुड़ुस अची विया। पोइ हिकिड़ी हिकिड़ी ॼणी वधी अचे हिकु हिकु शहज़ादे जो घोड़ो वरितो। हीअ हैरान थी विया पर दिलि झले उन्हनि खां हाल अहिवाल पुछऊं। हुननि ॿुधायो त असां हिन मुल्क जूं शहज़ादियूं आहियूं। असांजो पीउ मरी वियो आहे। मरण वक़्तु चई वियो आहे त अव्हांजा मुड़ुस अव्हांजी ॻोल्हा में हिते ईंदा। केतिरनि ॾींहंनि जे इंतज़ार खां पोइ अॼु अव्हां आहियो। हाणे असीं अव्हांजी मिल्कियत आहियूं। पोइ त ज़ालुनि जे शौक़ में हुननि खां मुल्क ऐं माइट सभु विसरी विया। 7 ई भाइर उते देरो धमाए वेही रहिया। सुबुह जो शिकार ते वेंदा हुआ ऐं शाम जो मोटी ईंदा हुआ। अकुलमंद पंहिंजे भाइरनि जा घोड़ा संजींदो हुयो। तंहिं करे शहज़ादियूं सम्झंदियूं हुयूं त हू संदसि नौकर आहे। उन जी सबबु पंहिंजी नंढी भेण खे चेड़ाईंदियूं रहंदियूं हुयूं। नंढी राणी सभिनी खां सियाणी हुई। तंहिं हुन जी ॻाल्हि ॾांहुं घणो ध्यानु न ॾिनो। पर नेठि अकुलमंद खां हिकु राति हक़ीक़त पुछईं। अकुलमंद चयुसि, हाणे हीअं कर, जॾहिं मुंहिंजे भाइरनि खे निंड अचे तॾहिं वञी खेनि जाॻाई ऐं चवईं त अव्हांजे भाउ अकुलमंद खे पेट में ॾाढो सूरु पियो आहे। हुन वञी ईअं कयो त 6 ई शहज़ादा रोईंदा पिटींदा उथिया। जुतियूं ऐं पिटका बि हथ कीन आयनि। शहज़ादीअ खे पोइ पक थी त ही पाण में भाइर आहिनि। हिन जी अकुलमंद सां ॾाढी मोहबत हूंदी हुई। तंहिं करे हुन अकुलमंद खे ॿुधायो त असीं शहज़ादियूं न आहियूं पर ॾाहिणियूं आहियूं। जॾहिं अव्हांखे हिते 7 राणियूं पूरियूं थींदियूं तॾहिं अव्हांखे मारे अव्हांजो गोश्त खाईंदियूंसीं। अकुलमंद उहा ॻाल्हि ॿुधी कुंभी वियो। चईं, भला तूं मूंखे बि खाईंदीअं? ॾाहिण चयुसि त जी तोखे खाइण जो ख़्यालु हुजे हा त तोखे इहो ॿुधायां हा। हाणे हीअं कर जो तूं पंहिंजे भाइरनि खे शिकार ते मोकिले। तूं सुभाणे हिते तरस ऐं वेही असांजो तमाशो ॾिस। अकुलमंद सुबुह जो भाइरनि खे चयो, अव्हां अॼु भली शिकार ते वञो। मां कुझु ख़ुशि न आहियां। पहिरियां त हिन जा भाइर शिकार ते पिया वञनि पर पोइ हुनजो चवणु मञी तयारु थिया। घोड़नि खे संजण लॻा त संजण विझण न ई पिया अचनि। नेठि अकुलमंद उथी घोड़ा संजे ॾिननि। नंढी ॾाहिण खे हाणे ख़बर पई त रोज़ु अकुलमंद जो भाइरनि जा घोड़ा संजींदो आहे। जॾहिं अकुलमंद जा भाइर शिकार ते विया तॾहिं अकुलमंद जी ज़ाल मुड़ुस खे कुंजूं ॾेई चयो त असां शिकार ते वेंदियूंसीं। पुठियां तूं बि सभु कोठियूं जाचे ॾिसजांइ। ॾींहुं मथे चढ़ियो त ॾाहिणियूं शिकार लाइ उॾामी हलियूं वयूं। हुननि जे वञण खां पोइ अकुलमंद पहिरीं कोठी वञी खोले ॾिसे त उन में 7 घोड़ा अहिड़े क़िस्म जा बीठा आहिनि जो वठे जो हुंडरो कनि त पखियुनि जी बि साणनि मजाल न आहे। ॿी कोठी वञी ॾिसे त सॼी शाही हथियारनि सां भरी पई आहे। टीं कोठी खोले ॾिठईं त सॼे माण्हुनि जी सिसियुनि सां सथियल नज़र आयसि। जंहिं सभिनी हुनखे ॾिसी पहिरियां ई त रोई ॾिनो पर पोइ बि खिलणु लॻो। अकुलमंद हैरान थी उन्हनि खां रोइण ऐं खिलण जो सबबु पुछियो। शिष्यनि ॿुधायो त रोइण उन ई करे हो त तूं जहिड़ो सुहिणो जवान 7 रातियुनि खां पोइ मारिजी वेंदो। तुंहिंजी सिसी बि अचे असां सां मिलंदी। खिलूं इन करे थियूं त पोइ बि कहिड़ी ॻाल्हि आहे, असीं बि त नेठि तो जहिड़नि शहज़ादनि जूं सिसियूं हुयूंसीं। अकुलमंद खे पक थी त हिते जीअण महाल आहे। पोइ ही यकदमि कोठियूं बंदि करे चुपचाप अची सुम्ही रहियो। जॾहिं शाम थी तॾहिं ॾाहिणूं ऐं हुन जा भाइर आया। राति जो अकुलमंद ज़ाल खे चयो, मूं सभु कुझु ॾिठो। हाणे मूंखे यकीन आहे त तूं जेकी कुझु चयो सो सच आहे। पर ख़ुदा जे नाले मुंहिंजे भाइरनि जो बचाव कर, बाक़ी आउं हाज़ुरु आहियां। ॾाहिण चयोसि, ख़्यालु न कर, तुंहिंजे सदके उहे बि बची पवंदा। हाणे हीअं कजो जो सुबुह जो सवेल शिकार जे बहाने उथी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थी वञिजो। जॾहिं शाम थिए तॾहिं कंहिं टकर ते चढ़ी घोड़नि जूं खुचूं तरारुनि सां कपे उते वेही रहिजो। ऐं जॾहिं असीं ॻोल्हींदियूं तव्हां वटि अची पहुचूं तॾहिं अव्हां चइजो त असां अॼु राति हिते रही सुबुह जो शिकार कंदा कंदा घर ॾांहुं मोटंदासूं। अव्हां पंहिंजा घोड़ा असां ॾांहुं ॾियारे मोकिलिजो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं ही शिकार ते रवाना थिया। उते अकुलमंद पंहिंजे भाइरनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाई। चयो त जेतिरो थी सघे घोड़नि खे हकिलियो। सभिनी खे साह जी लॻी वई सो अहिड़ी घोड़नि खे छूट छॾियऊं जो 2 ॾींहंनि जेतिरो पंधु हिकिड़े ॾींहं में कढी आया। जॾहिं शाम थी तॾहिं हिकु टकरीअ ते चढ़ी विया ऐं उते घोड़नि जूं खुचूं कपे वेही रहिया। शाम थी ही जो कोन मोटिया तॾहिं ॾाहिणियुनि खे शक थियो त शहज़ादा शायदि भॼी विया। सभई सलाह करे हिननि खे ॻोल्हण निकितियूं।
नेठि हुननि खे ॻोल्हे अचे लधाऊं जॾहिं वटनि पहुतियूं तॾहिं शहज़ादनि चयो, असांखे अॼु शिकार न लॻो आहे, तकड़ि में घोड़नि जा सुंभ बि फटिजी पिया आहिनि, हाणे की अव्हां घोड़ा मोकिलियो त पोइ घर अचूं। उहो ॿुधी उहे मोटी वयूं, यकदमि पंहिंजा सामूंडी घोड़ा वठी आयूं। जॾहिं हिननि शहज़ादनि खे हलण लाइ ज़ोर रखियो तॾहिं अकुलमंद चयो त असांजी आदत आहे त हथे ख़ाली घर न मोटंदा आहियूं, सुभाणे शिकार करे पोइ घर ईंदासीं। ॾाइणियूं हली वयूं, हिननि घोड़नि ते ज़ीनूं रखियूं, जेतिरो थी सघियनि घोड़नि खे वठी हकिलियऊं। सॼी राति ऐं ॿियो ॾींहुं घोड़ा कायऊं। राति थी पर हू न मोटिया, सो ॾाइणियूं सलाह करे वरी हिननि जी ॻोल्हा में निकितियूं। नंढी भेण घणो ई हेॾां होॾां न टेड़ियुनि, पर नेठि केतिरो टेड़ियुनि। परे खां कंहिं महिल ॾिठऊं त मुड़ुस वञनि था उॾाणा। ॾाइणियुनि खे ॾिसी वेतर हिननि बि घोड़नि ते खणी मार विधी। मुल्क जो दंग बाक़ी ॿिनि चइनि विखनि ते हुयो। ॿिया सभु टुपी विया, बाक़ी अकुलमंद जो सभिनी जे पुठियां हो। तंहिंजी घोड़े जे पुछ में हिकु ॾाइण जो हथु पइजी वियो। नंढी ॾाइण सम्झो त हाणे जो उनजो सिर थो वञे, तंहिं रड़ कई त अंधा घोड़े जो पुछ नथो कपई। अकुलमंद कढंदे तरार घोड़े जो पुछ ते वाई त कढी त पुछ कपजी वञी परे पियो ऐं घोड़ो टपी वञी दंग जी हुन पार थियो। ॾाणियूं हथ मिले बीही रहियूं, पंहिंजी भेण खे मयारियूं ॾींदियूं मोटी वयूं। शहज़ादा सही सलामत अचे पंहिंजे मुल्क पहुता। कुझु ॾींहं गुज़रिया त अकुलमंद खे अची उनजी ॾाइण जो सिक थी। मुड़ुस ख़्यालु कयो त कुझु बि थी पवे, पंहिंजे महबूब जो मुंहुं ज़रूरु ॾिसंदुसि। ॿाहिरि सां घणो ई सम्झायुसि, पर ही भर कढी बीठो। आख़िर अकुलमंद खां जेको वॾो भाउ हुयो, तंहिं चयो त अदा, जे तूं वञी थो त मां बि तोसां हलंदुसि, तोखे अकेलो कीअं छॾियां। पोइ ॿई ॼणा उथी ओॾां रवाना थिया। हकलींदा हकलींदा हिकिड़े खूह जे भरिसां अचे मांझांदो करण लाइ हिकु पिपर जे वण हेठां लथा। अकुलमंद जो भाउ घोड़नि जो वाॻूं कढी वियो पाणी भरणु। उते ॾिसे त खूह जी पॻ ते रखियल पथर मथां हिकु अहिड़ी मूरत चिटियल आहे, जंहिं जहिड़ी सुहिणी औरत न दुनिया में पैदा थी न थींदी। हिन ख़्यालु कयो, जेकॾहिं अकुलमंद उहा मूरत ॾिठी त उन ते आशिक़ थी पवंदो, पोइ अॻिले खां बि चॻली थी पवंदी। उहो ख़्यालु करे हिन खूह मां पाणी कढियो ऐं गारो ठाहे उन जी मूरत खे उन सां लिंबी छॾियईं। तंहिंखां पोइ पाणी भरे खणी माॻ ते आयो। मानी टिकी तयारु करे खाई पी सुम्ही रहिया। उथण महिल पाणीअ जी ज़रूरत थियनि। अकुलमंद भाउ पाणीअ लाइ वञणु लॻो त अकुलमंद रोकियुसि, चए हाणे मुंहिंजो वारो आहे। हुन घणो ई झलियुसि, पर अकुलमंद न मुड़ियो। जॾहिं खूह ते आयो त उहो मूरत ॾिसी बेहोश थी वियो। भाणस वञी खेसि कयूं, पाणी विझी होश में आंदाईंसि। भाणस मुंहुं वाराए जो ॾिसे त उहा साॻी मूरत जीअं पहिरीं ॾिठी हुयईं, तीअं पथर मां साफ़ ई साफ़ ईअं बीठी आहे। अकुलमंद जॾहिं होश में आयो तॾहिं भाउ खे चईं, जेकॾहिं हुन जी मूरत वारी औरत परणाई त वाह, न त असांजो मड़ मुक़ाम उन जी खूह ते आहे। अकुलमंद जो वॾो भाउ हैरान थी बीही रहियो, को चारो ई न सुझियुसि। नेठि भाउ खे चईं, तूं वरी साॻिए हंध ते हली वेह त मां ॻोल्हा करियां। हुन वरी बि गारो ठाहे उन जी मूरत खे लिंबी छॾियो, पाणी वेही तमाशो ॾिसणु लॻो। झटि कान गुज़री त हिकु कारो नांग अचे उन जी मूरत ते लेटणु लॻो। उते जो उते वरी अॻे वांगुरु मूरत साफ़ थी वई। हुन सम्झियो त हरकत पक उन जे नांग में आहे। पोइ हिन खूह में चिताए ॾिठो, ॾिसे त खूह जे पासे में हिकु दरी लॻल आहे, पर बंदि आहे। गुमान थियुसि त ज़रूरु उन जी दरीअ अंदरां ॻाल्हि जो पतो पवंदो। उहो ख़्यालु करे हीअ भाउ वटि आयो ऐं भाउ खे चयईं, घोड़े जूं वाॻूं ॻंढ ऐं मूंखे खूह में लाहे, पोइ जे थियणो हूंदोसि त घणो कुझु थी पवंदो। अकुलमंद वाॻूं ॻंढे भाउ खे खूह में लाथो। हीउ सिधो उन जी दरीअ वटि आयो। दरी टुपी अंदरे पासे ते छा ॾिसे त उन जी मूरत वारी शहज़ादी वेठी आहे। हिकु देव संदसि गोॾे ते सिर रखियो सुतो पियो आहे। शहज़ादे हुन खे आयल ॾिसी इबरत में पइजी वई। इशारे सां खेसि चुप रहण लाइ चयईं, पोइ आहिस्ते आहिस्ते उती दरी खोले छॾियईं। ईअं कंदे शहज़ादीअ दरीअ मां मुंहुं कढी मथे जो ॾिठे त अकुलमंद नज़र आयुसि। ॿिन्ही जूं अखियूं अटकी वयूं। अकुलमंद जे भाउ शहज़ादीअ खे इशारो ॾेई चयो, तूं गोॾो कढी ॿाहिरि थी त मां गोॾो ॾियांसि। शहज़ादी पहिरियों ई त कुझु हिबकी, पोइ हिमत ॿधी उथी ऐं भड़को ॾेई हिकदमि वञी खूह जी पॻ ते पेर खोलियईं। हेॾां अकुलमंद खणी घोड़े ते चाढ़ियसि, पोइ वठी खणी घोड़े खे अड़ी हयईं। पुठ ते भाउ ॾांहुं निहारियईं बि कोन। देव खे जॾहिं जाग थी तॾहिं चयईं, ओ मुंहिंजा यार। अकुलमंद जी भाउ वरंदी ॾिनसि, तुंहिंजे यार खे खणी वियो मुंहिंजो यार। देव खार मां चयुसि, बेवकूफ़, उहो यार त न हो, पर यारनि जो खार हो। यारीअ जा पंध अञा परे आहिनि। देव खे वरी बि निंड खणी वई। वरी जागी दांह कयईं, ओ मुंहिंजा यार। हिन वरी जवाबु ॾिनोसि, तुंहिंजे यार खे खणी वियो मुंहिंजो यार। देव वरी बि चयुसि, बेवकूफ़,
उहो यार न हो पर यारनि जो खार हो। यारीअ जा पंध अञा परे आहिनि। अहिड़ी तरह देव टियों दफ़ो सॾु वञी हुन साॻियो जवाबु ॾिनोसि। तॾहिं देव चयो, बेवकूफ़, ॿुध त मां तोखे यारनि जी ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़े सौदागर ज़ादे ऐं चाकीअ जी पाण में यारी हुई। जॾहिं सौदागर वापार ते वेंदो हो त 6 महीना लाहे पोइ मोटंदो हो। उन जे विच में चाकी वञी सौदागर जी घर टिकंदो हो ऐं राति जो सौदागर जी ज़ाल सां साॻी खट ते सुम्हंदो हो। शहर में उहा ॻाल्हि हली वई। किन वञी बादशाह जा कन भरिया। तॾहिं त वधीक हैरान थी वियो ऐं संदसि दिलि खोटी थी पई। चाकीअ बि ताड़ीअ वरितो त बादशाह जी नियत में खलल आहे। पोइ बादशाह खे वेही ज़ोर ॾियणु लॻो। बादशाह जो ख़्यालु हुजे त चाकी निंड करे त संदसि ज़ाल सां मुहबत जा 2-4 ॿोल वंडियां, पर चाकी ज़ोरनि खां बस ई न करे। बादशाह जे रोकण ते बि न मुड़े। थींदे थींदे ईअं सिजु उभरी वियो। चाकीअ बादशाह जे पेरनि ते हथु रखी चयो, साईं, यारीअ जा पंध अञा परे आहिनि। जेकॾहिं मां निंड करियां हा त तुंहिंजी नियत का ॿी हुई। हल तोखे मां पंहिंजा दोस्त ॾेखारियां। हाणे तूं को ट्रोवाल जा कपिड़ा हथु करे मूंखे हथ कड़ियूं हणी सौदागर जी ज़ाल वटां हली लंघ। बादशाह तमाशे ॾिसण लाइ ईअं कयो। जॾहिं चाकी सौदागर जे घर वटां अचे लंघियो तॾहिं बादशाह हकल करे चयो, हल ॾे चाकी, तो बि घणा ॾींहं मुल्क मारिया आहिनि। माई चाकीअ जे नाले ॿुधण सां ड्रोड़ी दर ते आई। कोटरोवाल ॾिसी ॾकी वई ऐं चवणु लॻी, अदा जेतिरी दुनिया वड़ी मूंखां वटि। बादशाह चयो, असुलु न छॾींदोसांसि। माईअ चयो, हीअ सॼी जाइदाद तूं वटि, मां रुॻो गंदी मथे ते रखी ॿाहिरि निकिरी थी बीहां, पोइ तूं चाकीअ खे छॾ। चाकीअ बादशाह खे चयो त हाणे फलाणे मक़ाम वटि हल। बादशाह खे ओॾां वठी वियो। पोइ मकान जे ॿाहिरां हकल कयईं, हल ॾे चाकी, तो बि घणा ॾींहं मुल्क लुटिया आहिनि। मकान में हिकु मलंग वेठो हो। जंहिं उहो आवाज़ु ॿुधी ॿाहिरि अची ॾिसे चयो त हीउ साॻियो चाकी जेको मुंहिंजो दोस्त आहे। बसि पोइ भंग वारो ॾंडो खणी बादशाह ते सिधो उलर करे आयो। चयईं त चाकीअ खे छॾ, न त हिकिड़ो ई ॾंडो सिर वारो ॾींदोसांइ। बादशाह लाचार थी चाकीअ खे छॾे ॾिनो। हलंदे वेल चाकीअ बादशाह खे चयो त दोस्ती ईअं थींदी आहे। बादशाह क़बूलु कयो त बेशक तुंहिंजो दोस्ती जो ॾांहुं अञा आऊं न आहियां। देव ईअं चई हुनजी बांह में हथु विझी वठी जो उछल ॾिनई त खूह खां ॿाहिरि वञी पियो। उते ॾिसे त संदसि घोड़ो ॿधो पियो आहे, बाक़ी अकुलमंद कोन्हे ऐं शहज़ादी बि कोन्हे। हीउ सिधो घर आयो। उते अकुलमंद मिलियुसि, जंहिंखे चयईं, अदा देव जजा सलाम ॾिना आई। अकुलमंद शर्मिंदो थी खणी भाउ खे भाकुर विधो।